अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ के प्रोग्राम कराची डायरी में आऊँ आहियां जो मेज़बान बशीर संजरानी। नाज़रीन, अॼु पाण ॻाल्हि ॿोल कंदासूं पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं मुत्तहिदा क़ौमी मूवमेंट ऐं नून लीग मुत्तहिदा क़ौमी मूवमेंट विच में थियल मुआहिदे जी। मुत्तहिदा ऐं नवाज़ लीग जो नवां इंतज़ामी यूनिट ठाहिण ते इतफ़ाक़ थी वियो आहे। पीपीए सां शहरी सिंध में 40% नौकरियूं ॾियण जो मुआहिदो भी थियो आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी समेत समूरी क़यादत जी मौजूदगी में मुस्लिम लीग नवाज़ ऐं एमक्यूएम सां कयल जेको मुआहिदो आहे उन में मुल्क में मुक़रर वक़्त ते जेके उहे नयूं चूंडियूं कराइण नयूं चूंडियूं जेको आहे सो नवां इंतज़ामी यूनिट क़ाइमु करण ते बि इतफ़ाक़ थी वियो आहे। जॾहिं त कराचीअ खे इंतज़ामी कारोबारी सरगर्मियुनि ऐं रोज़गार जा मौक़ा फ़राहम करण लाइ ख़ासि माली हिसो जेको आहे सो आछियो वेंदो। असांखे जेके इतला मिलिया आहिनि उन मूजिबि त एमक्यूएम ऐं नवाज़ लीग में शहरी सिंध जे हक़नि जो मुआहिदो या चार्टर ऑफ राइट्स फॉर पीपल ऑफ अर्बन सिंध जे नाले सां मुआहिदो कयो आहे, जंहिंमें इहो बि चयो वियो आहे त ॿई पार्टियूं हिक ॿिए जी जमहूरियत जे मैंडेट जो जेको आहे उहो एहतराम कंदियूं। हिन वक़्तु जेको आहे सो जेका सूरत हाल आहे सिंध में, इहो मुआहिदो थियण खां पोइ हिकु अजीब सूरत हाल आहे। सिंध जो आवाम जेको आहे उहो इंतिहाई ग़म ऐं गुस्से वारी लहर में आहे, छाकाणि त पीपल्स पार्टी ऐं मुत्तहिदा क़ौमी विच में जेको मुआहिदो थियो आहे, ख़ासि करे इंतज़ामी यूनिटनि जे हवाले सां जेका ॻाल्हि ॿोल थी आहे उन में जेको पुलिस जा मामलात आहिनि उहे बि एमक्यूएम सां गॾिजी करे ॾिसणा पवंदा। कराची, मीरपुर ख़ासि, सखर ऐं लाड़काने में जेके चेयरमैन या मेयर जेके हूंदा उहे मुत्तहिदा क़ौमी मूवमेंट जे राज़पे सां ई रखिया वेंदा। ईअं ई 27 नुक़्ता जेके आहिनि उहे आहिनि। जॾहिं त मुस्लिम लीग नून सां बि एमक्यूएम जो इहो ई मुआहिदो थियो आहे त इंतज़ामी जेके आहिनि उहे यूनिट ठाहिया वेंदा। जेकॾहिं इंतज़ामी यूनिटनि जी पाण ॻाल्हि कयूं त इंतज़ामी यूनिट ठाहिण सां 9 सूबनि जी बि ज़रूरत पवंदी, जंहिंजे करे इहो सिंध सां नाइंसाफ़ी खां कंहिं बि सूरत में घटि न आहे। सवालनि खे खणी करे अॼु पाण सिंध जे नाले वारनि अदीबनि, दानिश्वरनि, लेखकनि, सियासी, समाजी ऐं क़ौम परस्त अॻुवाननि सां ॻाल्हि ॿोल कंदासूं त पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं नून लीग जे एमक्यूएम सां थियल मुआहिदे खे हू कीअं पिया ॾिसनि। न, हिन वक़्तु असां सां गॾु सिंध यूनाइटेड पार्टी जा मरकज़ी सदर सैयद ज़ैन शाह असां सां गॾु आहिनि। अचो त साईंजन सां ॻाल्हि ॿोल कयूं था पिया त जेको पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं एमक्यूएम विच में मुआहिदो थियो आहे, एमक्यूएम वरी नून लीग सां जेको मुआहिदो थियो आहे, सिंध जी अवाम में हिकिड़ो ताव पखिड़ियल आहे, उनखे साईंजन कीअं था ॾिसनि? मामिलो इहो आहे त हू बि हितां जा असांजा पंहिंजा आहिनि, हिते जी जमायत आहे, पर हिकिड़ियूं घुरूं हूंदियूं आहिनि, ॿियूं हूंदियूं आहिनि नाजाइज़ घुरूं। उन करे ही नाजाइज़ घुरूं आहिनि। मुंहिंजो त ख़्यालु आहे त इन्हनि जेको डॉक्यूमेंट ठाहियो आहे उन में ज़रदारी बि शामिलु आहे, ठाहिण में बि, ऐं पीपल पार्टी जो इन्हनि जे कंसेंट सां ठहियलु आहे। पर असीं चवंदासूं त इहे वाधू इख़्तियार जेके घुरनि पिया या लिसानियत खे या एंटी सिंधी जेके पॉइंट्स ख़ुसूसन आहिनि, जिन में असांजे सिंध जो माण्हू अर्बनाइज़ेशन जे तरफ़ न वञे या पंहिंजे कैपिटल ॾे न वञे, इन्हनि नुक़्तनि खे रद्द करणु घुरिजे। सिंध हुकूमत खे पंहिंजे कानून तहत हलणु घुरिजे। उन में तरक़ियाती कम कराचीअ में ट्रांसपोर्ट जा थियनि, यूनिवर्सिटियूं थियनि, असीं ख़ुशि आहियूं, असांजो कैपिटल थिए थो, असीं आऊं पाण हिते रहंदो आहियूं, असांजा ॿार ख़ुशि थींदा। उनजे करे उन नाजाइज़ घुरनि में PMLN ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जेको कयो आहे इन खे ख़तमु करणु घुरिजे ऐं इन्हनि एग्रीमेंट्स खे खां माज़रत करणु घुरिजे ऐं कानून तहत, कोटा तहत, मेरिट तहत ते हर इलाइक़े जा जेके हक़ आहिनि उहे उन्हनि खे मिलणु घुरिजनि। जेकॾहिं किथे अमल नथो थिए, किथे कानून ते, कोटा ते अमल नथो थिए त उन जे लाइ बिल्कुलु हुननि जी आवाज़ ॿुधणु घुरिजे। नून लीग जेका एग्रीमेंट कई आहे हिते इंतज़ामी यूनिट, नून लीग जी सिंध में हिक बि सीट कोन्हे, उहा कहिड़े मतिलबु दायरे में अची? ॾिसो, ए मर्कज़ परस्त सियासी जमायतूं, नून लीग हुजे, PP हुजे, PTI जेके बि जमायतूं आहिनि, इहे असांखे इंतज़ामी वहदत था सम्झनि। नून लीग इन करे कई आहे त हू ॿियनि सूबनि में बि इहो वहणु चाहिनि था। 73 जे आइन में वधीक सूबा ठाहिण जो नुक़्तो आहे कोन, ही इन ज़रिए विझण था चाहिनि। असांजो इन वधीक सूबनि ठहण जा ई मुख़ालिफ़ आहियूं, न सिर्फ़ु सिंध जो न पर ॿियनि जो बि। छो सेनेट में असां चइनी सूबनि जी बराबरी नुमाइंदगी आहे। जेकॾहिं पंजाब जा 3 हिसा था थियनि त 3 जी नुमाइंदगी थींदी। अॻे क़ौमी असेंबलीअ में अध खां मथे पंजाब जा मेंबर, जे सेनेट में 2 सूबा ठहनि त वरी 42 मेंबर थियनि। उन करे असीं सम्झूं पिया त इहा बुनियादी तसवुर बि ग़लति आहे ऐं मुस्लिम लीग खे इन्हनि हसास मामले खे, सिंध जे मामले खे ॾिसंदे पोइ हिते हटणु घुरिजे। छो
न त हिन ते PMLN हिते सिंध में माण्हू उनखे नापसंदि न पर नफ़रत कंदा। जेकॾहिं इन नुक़्ते सां गॾु इलेक्शन में ईंदी त असीं इंतिज़ामी यूनिट ठाहींदासूं, MQM जी माना सिंध जो इंतिज़ामी यूनिट ठाहींदासूं, त माण्हू उनखे नापसंदि न पर नफ़रत कंदा ऐं सिंधी वोट हिनखे न मिलंदो। इहे लिखिजी था वञनि पना, उहे असांजे नसुलनि खे में विथी था विझी छॾियूं। उन करे ज़रदारी छा आहे, हिकिड़ो ब्रोकर आहे, हिकिड़ो अञा हिनखे देसी हिंदी ॿोलीअ में दलाल चइजे, उहो आहे जेको इंटरनेशनल या लोकल एस्टेब्लिशमेंट जो हिते नुमाइंदगी कंदो आहे ऐं उन्हनि जे हुकुम जी तामील कराईंदो आहे। सो उनजे करे पर लॻे थो त फिरंदो, पर कॾहिं फिरंदो जॾहिं सिंध जे माण्हुनि जो दबाव पवंदो, न त सिंध खे विराए बीह रहंदो। एॾो भाड़ियो आहे, सिंध खे विराए बीह रहंदो, पर जे हितां जे माण्हुनि दबाव विधो त एग्रीमेंट ताईं फिरी वेंदो। आख़िरी सवाल आहे त क़ौम पुरस धुरियूं इन ते कोई स्टैंड वठंदियूं, जीअं कोई एहतजाज जो रस्तो ऐं ॿिया ॾिसो मुख़्तलिफ़ वक़्तनि ते वरिता। सिंध एक्शन कमेटी जी गॾिजाणी आहे 21 तारीख़ ते, पर असां हिन वक़्तु सिर्फ़ु इन जे नुक़्तनि तहत ते रद्द था करियूं ऐं पब्लिक खे अवेयरनेस था ॾियूं। जेकॾहिं को अहिड़ो क़दम सिंध असेंबली तरफ़ां लोकल गवर्नमेंट एक्ट खे वरी ॿिटो बलदियाती निज़ाम जे तरफ़ छिके खणण जी कोशिशि कई वई त यकीनन तौर सॼी सिंध में एजिटेशन कंदासूं, असेंबली जो घेराव कंदासूं। मां बि सोचां त हिन ॻाल्हि ते त सिंध वरी जहिड़ी 1947 में पहुची वई आहे, जो बल्कि उन खां पोइ अॻु में 37 में सिंध बॉम्बे खां अलॻि थी वई, ठीकु आहे न। त उहा उन खां पोइ हाणे वरी 47 में ॿ पार्टियूं आई, हिकिड़ी पार्टी आई मुस्लिम लीग, हिकिड़ी पार्टी आई कांग्रेस। हाणे असां सिंध जो जेको लीडरशिप मुस्लिम वारनि जी घणो वई, उहा मुस्लिम लीग में। हाणे वरी डायलेमे में पहुता आहियूं त मां सिंधी क़ौम खे तव्हांजे तवसत सां पैगाम ॾियां थो त महिरबानी करे हिन दफ़े फ़ैसिलो सोचे सम्झी कजो। हर सुबुह ते हिकु नई ख़बर हूंदी आहे, हर सिज हिकु नओं किरणो खणी ईंदो आहे। त अॻे जीअं असां चवंदा हुआसीं त इनकलाब जो सिज उभरंदो, सो हिन वक़्तु जेको आहे न हर तब्दीलीअ जो जेको सिज उभरे थो न, उहो शक जे बुनियादनि ते, वहम विसविसनि जे बुनियाद ते, बेतमादीअ जे बुनियाद ते थो उभरे। तंहिंजे करे हिन वक़्तु छा सूरत हाल बीहंदी ॾिसो, कल्ह ताईं हिक ॿिए जे बाग़ी हुया, मुखालफ़तूं पे कयूं, याने जेका सियासत में ॿोली इस्तेमालु न करणु खपे, हे ग़ैर मुहज़िब ॿोली बि सियासत में इस्तेमालु थींदी। पर मां इहो चवंदसि त इक़्तिदार पावर पॉलिटिक्स अहिड़ी हिकिड़ो बुख आहे जंहिंमें माण्हू सभु कुझु पाण खे विसारे छॾींदो आहे, उन खां पोइ जेको आहे सो इहे ठाब थी वेंदो। 7 सीटनि ते ब्लैकमेलिंग न आहे सिंध सां, सिंध जे बिल्कुलु सिंध जे अवाम सां त ब्लैकमेलिंग आहे। पर मां जीअं हाणे इहा ॻाल्हि मां ॿुधायांव, जेकॾहिं तव्हांखे टाइम आहे त मां पई चवां, जॾहिं तब्दीली अचे थी त असां तंज़ मज़ा चर्चा भोगन में पइजी था वञूं। मूंखे उन वक़्तु एॾी कावड़ पई वठे त असांखे शऊर ॾियणु खपे, छाकाणि जो इहा तंज़ मज़ा जेका आहे उहा अॻिते हली करे ईअं मूंखे लॻंदो आहे ॼण असां पंहिंजे धरतीअ जे आम माण्हू जेको आहे, जेको तव्हांजो वोटर आहे, उन सां ॼण चयो त इहा तंज़ मज़ा त। हिन वक़्तु असां सां गॾु प्रोफेसर एजाज़ कुरैशी साहब जन असां सां गॾु आहिनि। अचो त संदन ॻाल्हि ॿोल कयूं था पिया। ख़ासि करे जेको अॼु ॻाल्हि ॿोल आहे उहा असांजी आहे त MQM ऐं पीपल्स पार्टी विच में जेको मुआहिदो थियो आहे, वरी MQM ऐं नून लीग सां जेको मुआहिदो थियो आहे, सिंध केतिरो नुक़सानु भोगींदी। 7 सीटूं रखंदड़ MQM सिंध जो ईअं सम्झो त 3 सां वठण वारा जेको आहे उहा एग्रीमेंट कराए वरिती आहे। अचो त साईं सां ॻाल्हि। ऐं इहो जेको आहे सो बिल्कुलु ग़लति मुआहिदो आहे, ख़ासि करे जेको नवाज़ लीग ऐं मौलाना सां थियो आहे ऐं हिननि जो थियो आहे, उन में जेका मेन ॻाल्हि हिननि कई आहे मुखी, त हिकिड़ो एडमिनिस्ट्रेटिव यूनिट ठाहियो। हाणे इहा हिननि जी हिकिड़े क़िस्म जी शुरूअ खां हिकिड़ी बदमाशी हलंदी रही आहे। एडमिनिस्ट्रेटिव यूनिट माना जुदा सूबो, ऐं उहो जेको आहे सो कीअं थो माण्हू टॉलरेट करे सघे। सिंधी माण्हू, सिंधी अदीब, सिंधी दानिशवर, स्कॉलर, इहो जेको आहे सो उनखे हिकिड़ो घटिया हरकत सम्झे थो, ऐं इन खे जेको आहे सो कंहिं तरीक़े सां क़बूल न कयो वेंदो। छाकाणि त सूबो कीअं ठहंदो, हेॾो नंढो सूबो असांजो आहे, हिननि खे पंहिंजी लॻी पई आहे। ऐं तंहिंखां पोइ ॿी ॻाल्हि त कराची खे जुदा कबो सिंध खां, त पोइ सिंध में बचंदो छा। कराची शुरू खां वठी 100 सालनि खां कैपिटल रहियो आहे सिंध जो, त उहो उअं ई रहंदो, सभु उन में। ऐं सिंध सॼो कुझु पैदा बि करे पई,
इहो मफ़रोज़ो तर्को कराची पैदा पई करे, इहो बिल्कुलु ग़लति आहे। कराची सिंध जो शहरु आहे, सिंध जे गादीअ जो शहरु आहे। इन में हज़ारे माण्हू रहनि था, ॿियूं क़ौमूं रहनि थियूं। 27 नुक़्ता शामिल कया विया आहिनि 27 साईं। नुक़्ता उन में तव्हां ॾिसो त पुलिस जेका आहे उन्हनि जूं मुक़ररियूं बदिलियूं उन्हनि जे रास्ते सां थींदो। कराची ऐं पंहिंजो जेके ॿिया असांजा डिवीज़न आहिनि, म्युनिसिपल कॉर्पोरेशन उन्हनि जे हवाले थींदी। सिंध केॾांहुं वञे पई? हा बिल्कुलु, इहो जेको हिननि लिखियो आहे त हर शइ जेका आहे सा असांजे मर्ज़ी सां असां खां पुछी कयो। इन जी माना सुभाणे जेकॾहिं चीफ मिनिस्टर चए त मां वॉशरूम थो वञा त उहो बि हिन खां पुछी वञे छा? हर ॻाल्हि ते असांखे हीउ हिसो ॾियो, असांखे हीउ हिसो ॾियो, असांखे एतिरी कोटा ॾियो। सचुपचु त असां इन राय जा पिया हाणे थियूं त कोटा भली ख़तमु कयो त ख़बर पए। हाणे सिंधी माण्हू बिल्कुलु अॻियां अचे पियो। कोटा जे बुनियाद ते छा पंहिंजी मेरिट ते थो अचे, ऐं मेरिट जेका असां तमामु आम आहे। त हीअ जेके 27 नुक़्ता आहिनि, इहे पीपल्स पार्टी खे बि पंहिंजो अकुल खां कमु वठणु घुरिजे। पीपल्स पार्टी सभिनि ॻाल्हियुनि ते त राज़ी न थियणु घुरिजे, छाकाणि कुझु इन्हनि एॾी तकड़ में इहो हिकिड़ो मुआइदो कयो आहे जेको आउं सम्झां थो तमामु ग़लति आहे। उनखे जेको आहे सो क़बूल नथो करे सघिजे जिन हालतुनि में। त जेको वरी ज़मानतूं ॾिनियूं आहिनि नवाज़ लीग ऐं साईं बलोचन ऐं मौलाना, इहे तव्हां केरु थींदा आहियो ज़मानत ॾियण वारा? सिंध धरती सिंधी माण्हुनि जो वतन आहे, उनखे तव्हां कीअं जेको सो कटे सघो था? केक त न आहे जो कटे तव्हां खाईंदव या तव्हां ज़मानतूं ॾियो त असां सिंध जो। तंहिं करे असां इन जी सख़्तु मज़मत कयूं। अञा मुंहिंजे ख़्याल में इन ते कुझु बि चवणु वक़्त खां अॻु में आहे, छो त सियासी पार्टियुनि जा पंहिंजा हिकिड़ा एजेंडा हूंदा आहिनि। पर जेका MQM ऐं पीपल्स पार्टी वारो मुआइदो आहे, जेकॾहिं उहो ईअं ई आहे ऐं उहो सचो आहे ऐं इम्प्लीमेंट थो थिए त असांजे हक़ में न आहे, सिंधियुनि जे हक़ में न आहे। इन ते केॾा जहिड़ा खाधा अथसि, केतिरियूं उन ते मुहिमूं हलियूं आहिनि, तहरीकूं हलियूं आहिनि। उनखां पोइ बि जेकॾहिं हुकुमरान पार्टी उन ते बीहे सिर्फ़ु कुझु वक़्त जे लाइ, कुझु अरसे जे लाइ, कुझु सीटुनि जे लाइ, कंहिं हिकिड़ी हुकूमत खे किराइण लाइ, उहा तमामु वॾी क़ीमत थींदी सिंध जे लाइ, त उहा भरे। पर सियासत आहे चवनि था, उन में हर का शइ जाइज़ हूंदी आहे। पर मां सम्झां थी त के उसूल के क़ाइदा कानून हुअणु ज़रूरी आहिनि। ऐं उन्हनि माण्हुनि खे जेके ईअं करे ऐं पंहिंजो उसूल मटाए छॾनि, सम्झो त उनखां वधीक को बेउसूल थी नथो सघे पियो। पर असां जूं जेके उमेदूं हूंदियूं पंहिंजी इन में पीपल्स पार्टी में हूंदियूं, पाकिस्तान जी सभ खां मोतबर पार्टी आहे, सभ खां वॾी पार्टी आहे। पंजाब में उनजो त तरो निकिरी चुको। हाणे उनखे कीअं हू वापसि वठंदा, उन जे लाइ बि उन्हनि खे वॾी जदोजहद करणी पवंदी। पर अहिड़े नमूने सां थोरे वक़्त जे लाइ कंहिं 10 साल 1.5 साल जी हुकूमत जे लाइ एतिरा वॾा फ़ैसिला करणु मुंहिंजे ख़्याल में मुनासिब न आहे। ॿ शयूं आहिनि। हिकिड़ो त जेको आहे सो सिंध जी वहदत जेका आहे उन खे किथे बि को इशू आयो त उन में असां सभु गॾिजी बीहंदासीं। हाणे कुझु दोस्तनि जेको आहे सो जेको इंतिज़ामी जेको को यूनिट ठाहिणु ऐं क़ौमी वहदत जेका आहे जंहिंखे फेडरेटिंग यूनिट चइबो आहे या प्राविंस चइजे, उहा ॿी शइ आहे। इंतिज़ामी यूनिट डिस्ट्रिक्ट बि थी सघे थो, तालुको बि थी सघे थो। लोकल बॉडीज़ जे हवाले सां सेंसिटिव आहे ॾाढी MQM, ऐं लोकल बॉडीज़ जे हवाले सां असांखे बि सेंसिटिव थियणु घुरिजे। पर हिन वक़्तु स्ट्रेटजी वाइज़ इमरान ख़ान सां जहिड़ो आहे, हिकिड़ो वॾो फाशिस्ट हो ऐं तमामु वॾो सिंध दुश्मन हो। उन सिंध दुश्मनी जा सभु लीका जेके आहे लताड़े छॾिया। वो कराची के पर कोई और हुकूमत करता है, हिकिड़ो ख़ासि हिकिड़ो जो सेंटेंस हूंदो, हाणे उहो चवंदो सिंध मां त फाशिज़म फैलाइण में न जेको आहे हद करे छॾी। ॿियो अॻिते हली असांखे सिंधी ऐं मुहाजिरनि खे पाण में माना गॾिजणो आहे, गॾिजी वेंदासीं। उनखे नरेटिव खपे थी पई सूबो ठाहे ॾियो, उहो कोटा सिस्टम आहे, उहा नरेटिव हुनजी आहे। उन मां एॾो माना हुनजी नरेटिव आहे, असां हुन नरेटिव सां मुतफ़िक़ न आहियूं। पर जे माना माना एॾी का केरु ॾिसो न, सिंध जो अवाम त चाहे थो जीअं बको लवां जे त गॾिजी रहणो आहे। ज़ाहिर आहे उहे बि हिते ई जीअण खाइणु पीअणु मरणु हिते ई आहे। पोइ आख़िर हू छो मतिलबु कॾहिं कॾहिं अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदा आहिनि जंहिंसां सिंध जे अवाम जी दिलि आज़ारी थींदी आहे। कॾहिं टोपी अजरक ते नुक्ता चीनी थींदी आहे, जॾहिं कावड़बा पाण में त वरी सूबे जी ॻाल्हि थींदी आहे। इन में छा
ॾिसो जंहिं तरीक़े सां कंहिं ज़माने में मुशरफ ज़माने में हिननि रूल कयो ओड़ा हाणे कोन रहिया आहिनि। हाणे एॾा वॾा ताक़तवर कोन फाशिज़म कयुनि इमरान खान वांगुरु ओड़ा हाणे कोन रहिया आहिनि। ऐं ही बि के तर्जुमान न आहिनि मुहाजिरनि जा। ॿुधो न, सो पीपल्स पार्टी जेका आहे सिंधियुनि जी तर्जुमान आहे, ठीकु आहे, पीपल्स पार्टी वोटूं खणे थी, सभु कुझु करे थी पई, पर को नेशनल वॉइस न आहे। उहो राजूणी हेॾां होॾां करे उहो पंहिंजो वॾो ठाहे वेठा। तंहिंखां पोइ वाक़ई वरी जेका आहे पीपल्स पार्टी सिंधी तर्जुमान बि आहे। मिसाल हिकिड़ो कंफ्लिक्टिंग पोज़ीशन में ॾिसणो पवंदो। तीअं हीअं जेका MQ मां हिन मां माना मतिलबु एॾी का माना हींअर भले ॻाल्हियूं कयो न, जेको तव्हांजो कल्चर डे थियो न वॾो कयो त वरी को का शइ कान थी। ॾिसो अॻे कंदा त हुन इफेक्ट ईंदो, हाणे पिया कंदा, हाणे को पंहिंजा माण्हू कोन था ॿुधनि पिया, घटि था ॿुधनि पिया। इहे शयूं जेके आहिनि पाण खे करणी पवंदी। उहो कराची जेको आहे जिते असीं ईअं मुश्किल सां ईंदासीं, कराची त सिंधियुनि जो शहर आहे, हैदराबाद थी वियो बाक़ाइदो। तंहिंजे करे असांखे हिननि सां गॾिजी हलणो आहे। इहे असांजा सिंधी आहिनि, सिंधी स्पीकिंग उर्दू स्पीकिंग सिंधी आहिनि। उहो ॾिसो मुंहिंजा भाउ, जॾहिं तव्हां वॾा आहियो त पोइ तव्हांखे थोरो जेको आहे कसर खाइणी पवंदी। अगरि शइ जनाब पियो ॾिसंदो हो पर गांधी माना मनाइण जी कोशिशि ॾाढी कंदो हुउसि। तंहिंजे करे असांखे जेको आहे सो इहे जेके ॻाल्हियूं करे पोइ असीं दरअसल हुननि खे मज़बूत था कयूं, त हू वञी इहे ॻाल्हियूं न वधीक पंहिंजी कॉन्स्टिट्यूंसी में कनि। हुनखे इहा ॻाल्हि वणे थी पई त तव्हांखे चिड़ायूं ऐं तव्हां चिड़ो। ऐं असां माना हिननि खां एॾो कोन था डिॼूं पिया। असांखे डेमोक्रेसी खपे, असांखे आइन खपे। ऐं ॾिसो डेमोक्रेट पाकिस्तान आहे त सिंध में सिंधियुनि जी हुकूमत आहे। जे डेमोक्रेट पाकिस्तान फाशिस्ट थो अचे, मुशरफ थो अचे, ज़ालक थो अचे, पोइ किथे कोन थो पिए। तंहिंजे करे पहिरियों हिन फाशिस्टनि मां जान छॾायूं। बुनियादी तौर ते जेका मुआहिदे जी जेका जड़ आहे उहा ई ग़लति आहे। त तव्हां सिंध खे वरी लसानी सियासत जे वर था चाढ़ियो। इहा जेका इस्तेसाली सियासत हूंदी आहे, वेढ़ायो ऐं राज कयो, वरी सिंधी मुहाजिरनि खे वेढ़ायो। ही MQM ऐं पीपल्स पार्टी हिकिड़े ॾींहं ते मुहाजिर ऐं सिंध कार्ड खेॾंदियूं। असां उन्हनि जी इन साज़ जो हिसो न थींदासीं, असां इन्हनि जे हथां इस्तेमालु न थींदासीं। सिंध हिकु आहे, सिंध हिकु रहंदी। न उनखे पीपल्स पार्टी, न MQM, न नवाज़ लीग, न का दुनिया जी का ताक़त सिंध खे विराए न थी सघे। इहो नामुमकिन आहे। पर असां हिननि जे इशूज़ ते न खेॾंदासीं। असां सिधी ॻाल्हि कयूं था, सिंध असांजो तारीख़ी वतन आहे, को इंतिज़ामी यूनिट कोन्हे का। सिंध हाणे रूरल ऐं अर्बन बि न आहे। सिंध मां चवां थो रूरल ऐं अर्बन जो डोमिसाइल बि ख़तमु थियणु खपे। हिकिड़ो ई सिंध डोमिसाइल हुजणु खपे। अॻे जेको चयो वेंदो हो त नॉन सिंधी एरियाज़ उहे अर्बन आहिनि ऐं सिंधी एरियाज़ रूरल आहिनि, हाणे ग़लति आहे। तव्हां कराचीअ जे अंदरि ई ॾिसो सिंध जो स्टेक केतिरो वधी वियो आहे। तव्हां कराची जी जुडिशरीअ में ॾिसो, कराचीअ जी ब्यूरोक्रेसीअ में ॾिसो, कराची जे मार्केट में ॾिसो, कराची जा पोश एरियाज़ हुजनि या कहिड़ा बि एरियाज़ हुजनि, अॼु सिंधी छांइजंदो थो वञे। नामुमकिन आहे। मुआहिदो ईअं थियो आहे त उन राति ते जॾहिं जेको आहे परवेज़ इलाहीअ उन्हनि खे डिच कयो आहे त हू उन्हनि वञी ख़ाली पेपर हुनजे आॾो रखियो आहे त जेको वणई तूं लिख, असां सही कयूं था। ऐं एतबार ख़ुदि जेको आहे मक़बूल सिद्दीक़ीअ खे बि कोन्हे त कोई न मुआहिदे ते अमल थींदो। नामुमकिन आहे, नामुमकिन आहे। सभ खां पहिरियां त सिंध जो माण्हू कंहिं बि सूरत में इन एग्रीमेंट खे तस्लीम कोन कंदो। पर आउं बुनियादी ॻाल्हि चवणु चाहियां थो त तव्हांखे यादि हूंदो त गुज़रियत 2 सालनि खां उर्दू ॻाल्हाईंदड़ ऐं सिंधी ॻाल्हाईंदड़ हिक ॿिए जे वेझे थियण जी कोशिशि कनि पिया। ऐं सिंध जो माण्हू जीअं पीपल्स पार्टी जी बदमाशी खे सम्झी चुको आहे, ईअं उर्दू ॻाल्हाईंदड़ MQM जी दहशतगर्दी खे सम्झी चुको आहे। जॾहिं ॿई धरती जा वारस आहिनि, धरती ते रहण वारा आहिनि, ऐं उहे हिक ॿिए जे वेझे थियनि था त पोइ जॾहिं चूंडूं ईंदियूं त उन टाइम पीपल्स पार्टी ऐं MQM जो ड्रामो कंदा आहिनि पाण खे इंटेक्ट रखण लाइ। उनजे करे हीअ आउं सम्झां थो सवाइ ड्रामे जो ॿियो कुझु कोन्हे को। ऐं पीपल्स पार्टी MQM जेकॾहिं सिंध जी वहस सां का नंढड़ी बि हथु चुरांद कई त सिंध जो माण्हू तारीख़ी रिएक्शन ॾींदो। उनजे करे तव्हां ॾिसो त सभु क़ौमपरस्त बिल्कुलु जागनि पिया ऐं सॼी सियासी सूरत हाल ते उन नज़र आहे। सुभाणे STP जी कॉन्फ्रेंस आहे ऐं सिंध बचाव एक्शन कमेटी जे लाइ साईं जलाल मोहम्मद शाह कॉल कयो आहे त यकीनन जेकॾहिं अहिड़ी कंहिं बि क़िस्म जी जेकॾहिं पीपल्स पार्टी हरकत करे थी त सिंध जा क़ौमपरस्त कंहिं बि सूरत में न सिर्फ़ु मज़ामत कंदा पर पीपल्स पार्टी खे पंहिंजे इलाइक़नि में अचणु कोन्हे। MQM या MQM जा जेके बानी आहिनि या MQM जी जेका सियासत रही आहे उन्हनि जी हमेशह इहा ई बदनी थी आहे त हुननि कंहिं न कंहिं हवाले सां को बानू बनाए, को इताद ठाहे हुननि सिंध विराइण जी ॻाल्हि कई आहे, सिंध जा वधीक इख़्तियार पाण वटि रखण जी ॻाल्हि कई। हालांकि ॾिठो वञे त कराची शहर जंहिंजी उहो नुमाइंदगी जी ॻाल्हि कनि था, कराची शहर MQM वारनि त कोन ठाहियो आहे,
कराची उन खां अॻु बि सिंध जी दारुल ख़िलाफ़ आई। कराची में लखें सिंध जा मक़ामी माण्हू रहनि था, भले उहे मुख़्तलिफ़ ॿोलियूं ॻाल्हाईंदा हुजनि, पर रुॻो MQM जा माण्हू न आहिनि। त MQM सां माइदो करणु या हिकिड़ी जमात सां जंहिंजो एतिरी न वॾी आबादी आहे, न उन्हनि जो जेको सवाइ बदमाशी गुंडागर्दी जी दहशतगर्दी जे उन खां सवाइ ॿियो को बि जो सवाल कटियां थो त 7 सीटूं आहिनि MQM, 7 सीटुनि ते एॾो वॾो सौदो छा था सम्झो त सिंध जी अवाम सां वेसाघाती न? सही बिल्कुलु, असल में छा आहे त हमेशह ईअं थींदो रहियो आहे त जेके ख़सीस मफ़ाद हूंदा आहिनि उन्हनि खे हाणे ज़ारा MQM जी 7 सीटुनि जी हींअर क़ौमी असेंबली में नो कॉन्फिडेंस जेको आयो आहे उन ई में इन्हनि जेको उन जी ज़रूरत हुई, उन ज़रूरत जे बुनियाद ते हुननि सभु कुझु सॼी सिंध खे नीलाम करे छॾियो। इंतिज़ाम यूनिट जी बि ॻाल्हि आहे, सिंधियुनि खे नौकिरियुनि माना शहर खां मक़ामी माण्हू जेसिताईं नौकिरी ॻाल्हि आहे, उन में मक़ामी असां सिंधी नथा शामिलु थियूं। मक़ामी हो सिर्फ़ु उर्दू ॻाल्हाईंदड़नि खे चवनि था, जेके MQM उर्दू ॻाल्हाईंदड़ में उहे माण्हू जेके MQM जा माण्हू, उन्हनि खां सवाइ ॿियो उनजे नज़र में मया कोन्हे। त सिंध दुश्मन माइदो आहे, चाहे उहो PDM करे, चाहे पीपुल्स पार्टी करे, चाहे उहो उन खे मुस्लिम लीग नून करे, सिंध जो माण्हू इन्हनि माइदनि खे नथो क़बूल करे। सिंध हिकिड़ी क़ौम आहे, सिंध असांजो वतन आहे, कराची असांजो दारुल ख़िलाफ़ आहे, फ़ैसिला गॾियल थियणु खपनि। भले असांजा क़ौम परस्त या असीं जेके असेंबलियुनि में न आहियूं उहे माण्हू ॿारनि छा असांखे राय ॾियण जो हक़ न आहे छा? मुल्की लेवल जा फ़ैसिला थियनि पिया, हेॾी वॾियूं जेके असां तब्दीलियूं अचनि पियूं, उन्हनि तब्दीलियुनि में असांजो न हुजणु, असांखे न पुछणु, ऐं चंद माण्हू सिर्फ़ु इन करे त असीं पार्लियामेंट में आहियूं, असांजूं चंद सीटूं 2 या 3 या 4 उहे वेही करे तक़दीर असीं सॼे पाकिस्तान जो फ़ैसिलो कंदासीं, तक़दीर जो सिंध जो फ़ैसिलो कंदा। आउं सम्झां थो इहा वॾी बेवकूफ़ी आहे। अहिड़ा माइदा ख़ुदि उहे जेके करण वारा आहिनि उन्हनि जो साख ते जेके सवालिया निशान था बणिजनि। हिकु तरफ़ उहो मुल्क जी वहदत जी ॻाल्हि कनि था, वैधानियत जी ॻाल्हि कनि था, उहे सभु पाकिस्तान खे यकजा करणु क़ौमी पार्टियूं सॾाइनि था। उहे कहिड़ियूं क़ौमी पार्टियूं जो हिकिड़ो 7 सीटुनि वारे हिकिड़े शहर जे रहंदड़ माण्हू सां माइदा करे धरती खे तक़सीम कनि। हज़ारनि सालनि जा जेके हिन धरती जा वारस आहिनि उन्हनि जे मंशा जे ख़िलाफ़ु, उन्हनि जे हक़ हाकिमियत खे ख़तमु करण जे लाइ करे, उनखे विराइण लाइ करे। आउं सम्झां थो जो वक़्तु वियो हलियो, हीअ वक़्तु विञाइण जी ॻाल्हि आहे। खामखां जेको आहे सुभाणे हिननि अॻे बि अहिड़ा फ़ैसिला कया, ॿिटो निज़ाम आंदऊं, ॿेटनि ते शहर अॾण जा फ़ैसिला कयूं, त सिंधी माण्हू हर ॻाल्हि खे सम्झे थो। जेकॾहिं को बि अहिड़ो फ़ैसिलो जेको सिंध जे मफ़ाद में अॼु 27 नुक़्तनि ते हिन कयो आहे, हिन में हिकिड़ो नुक़्तो बि सिंध दोस्त कोन्हे, सभु सिंध दुश्मन आहिनि। हू हिकिड़े रुॻो इहो हिन खां मञे आहिनि त रुॻो जेके माइदे करण वारनि खे चवंदो बाबा तव्हां हाणे अॼु ॾींहं खां वठी मुआजर न बल्कि सिंध जा ईअं हिलाली पुट हूंदो जीअं असीं आहियूं, रुॻो इहो माइदे में शामिलु करणु असां चवंदा इहो माइदो जेको असां सभिनी लाइ करे छॾियो आहे। पर जॾहिं हिकिड़ो माण्हू सिंधी थियण लाइ तयारी कोन्हे, सिंध जो डोमिसाइल रखे थो, सिंध जा वसीला खपाए थो, सिंध ते कब्ज़ो करे थो, सिंध में सभु कुझु जेको अछे कारे जो मालिक थियो आहे, उनजे बावजूदि उनखे सिंध सां, सिंधी ॿोलीअ सां, सिंध जे माण्हुनि सां नफ़रत आहे। सिंध जा वसीला उन्हनि खे पंहिंजी जागीर था सम्झनि, सिंध जी ज़मीन खे पंहिंजी जागीर था सम्झनि, ऐं वरी असांजा जेके मुफ़ाद परस्त हुकुमरान आहिनि पंहिंजे हुकुमरानी खे तूल ॾियण लाइ करे अहिड़नि धुरियुनि सां, अहिड़नि ग्रुपनि सां फ़ैसिलो कंदा जंहिंजे लाइ क्लियर आहे त उहे दहशतगर्द आहिनि, आलमी तरह दहशतगर्द आहिनि, जिते पाबंदी पई आहे, ख़ुदि कोर्टनि बि उन ते पाबंदी विझी छॾी आहे। उनजे बावजूदि उन्हनि माण्हुनि सां माइदा कनि। हाणे भले उहो पाण खे पाकिस्तानी MQM सॾाइनि या लंडन जी MQM सॾाइनि, कुझु बि कंदा आहिनि, पर MQM आहे, MQM जा सभु दड़ा। पर आउं त चवां थो जेके माण्हू कराची जी लसानी सियासत कनि था, चाहे उहा PTI हुजे, चाहे MQM हुजे, चाहे PSP हुजे, जेके बि इहे सिंध दुश्मन आहिनि, इन जे लाइ फ़ैसिलो थियणु खपे। ऐं जेकॾहिं उहे सिंध जे विराइण जी तक़सीम जी ॻाल्हि कनि था उन सां माइदो छा बल्कि उन ते कंहिं क़िस्म जो इताद बि न करणु घुरिजे। हीउ मिटियो मकानी निज़ाम जेको 2013 में थियो हो, उन जो वर्जाव आहे। उन्हीअ खे सिंध जे माण्हुनि, सिंध जे अदीबनि, दानिश्वरनि, सिंध जे सियासी पार्टियुनि, सिंध जी अवाम गॾिजी उनजे ख़िलाफ़ु वरी हलचल हलाई ऐं उनखे खे रद्द करायो। हाणे उनखे खे वरी वर्जायो वियो आहे। हीउ इक़्तिदारी ज़रदारी जेको राज आहे उहो इक़्तिदार में हर सूरत में रहण जे लाइ हीउ पेशबंदियूं पियो करे। हू सम्झनि था पिया त गुज़िरियल 15 सालनि में असां सिंध खे कुझु बि डिलीवर न कयो आहे। सिंध जो माण्हू सख़्तु ताह में आहे, सिंध जो माण्हू सख़्तु हैजान में आहे, सख़्तु परेशानी में आहे। उन्हनि खे ख़बर आहे त सिंध जो माण्हू हिन दफ़े असां खां पलव कंदो। इन जे करे हू पेशबंदी पिया कनि ईंदड़ सालनि जे लाइ त असां जेकॾहिं वाज़े अक्सरियत सां सिंध मां न कढी सघूं त घटि में घटि MQM सां असां कोलिशन गवर्नमेंट ठाहिण में कामयाबु वञूं। हीअ उनजी पेशबंदी आहे। ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं इहो पार्टियुनि जे इक़्तिदार जे हवाले सां को पाण में का ॻाल्हि कनि या का कमिटमेंट या को एग्रीमेंट कनि त उहो त शायदि उहो इम्प्लीमेंट करे सघंदा, एग्ज़ीक्यूट करे सघंदा। पर जॾहिं क़ौमुनि जे हवाले सां के मुआहिदा थींदा आहिनि त उन में इन पार्टियुनि जी का अहमियत न हूंदी आहे। यानी तव्हां ॾिठो हूंदो त हिते सिंध जे हवाले सां न त सिंध हिन खे एग्रीमेंट खे अहमियत ॾिनी आहे, न को इवन उर्दू स्पीकिंग
उन्हनि खे का अहमियत ॾिनी आहे, ॿिन्हिनि खे जेको आहे सो कंडेम कयो आहे। इहे शयूं प्रैक्टिकली सिंध हुकूमत ॾिसो न 27 नुक़्ता उन में पुलिसिंग जेका हूंदी, उन में भर्तियूं मुक़ररियूं, हिननि जे मेयर जेके थियनि था पिया उन्हनि में हिननि जो शेयर हूंदो, इन्हनि जे रास्ते सां इहे सभु शयूं थींदियूं। वरी जेके इंतिज़ामी यूनिट आहिनि, यूनिटनि जी ॻाल्हि चवंदा डिस्ट्रिक्ट वाइज़ आहिनि, सूबे जी ॻाल्हि बि अचे थी पई, इन में सिंध सरापा एहतिजाज बि आहे। बिल्कुलु एहतिजाज में आहे ऐं हिन कोई अगरि नई ॻाल्हि कोन्हे का। इहो जेको आहे सो जॾहिं 88 में मां त कन्वीनर हुयुसि SNA जो, अञा कराची जे रोडनि तां रती कोन सुकियो हुयो त पीपुल्स पार्टी एग्रीमेंट कई MQM सां, ऐं उन में त जेको मतिलबु टोटल इलीगल अनकॉन्स्टिट्यूशनल एक्ट कयो, जंहिंजा मर्डर थियल हुया, हज़ारनि जी तइदाद में माण्हू मारिया हुआ ऐं ज़ख़्मी थिया, पर उन्हनि जा जेके केस रजिस्टर थियल हुया उहे सभु केस ख़तमु कया विया। ऐं उन खां पोइ मैंडेट ॾिनो वियो त का बि FIR कंहिंजो क़तल थी वञे, दाड़ो लॻे, मारनि, जंहिंखे वणेनि कनि, भींग कनि, लुटनि, पर उन जी का बि FIR 90 जी परमिशन खां सवाइ न कटी वेंदी। अहिड़े क़िस्म जी एग्रीमेंट्स इन्हनि थियूं, पर उहे प्रैक्टिकली न बीठियूं। हिन वक़्तु जेका पीपल्स पार्टी आहे उन में काफ़ी उणायूं एतिरियूं आहिनि, हूअं बेसिकली मां सिंपथाइज़र आहियां पीपल्स पार्टी जी, पर एतिरियूं उणायूं आहिनि जिन खे असां माना नज़रअंदाज़ नथा करे सघूं। उन जो सभ खां वॾो इहो सबबु आहे त असांजी सिंध जेका आहे उहा सफ़र करे थी। सीटियूं हे केतिरियूं बि रखनि, हिक ॿिए सां केतिरा बि जेको आहे सो इलाक़ क़ाइमु कनि, पाण में भाईचारा हलनि, पर जेकॾहिं हिननि जो मक़सदु सिंध जी जेको आहे सो ख़ुशहाली न आहे त पोइ इन्हनि इहे सभु शयूं असांजे लाइ बेमाइना आहिनि, इन्हनि जी का बि अहमियत कान्हे का। इमरान ख़ान हिकिड़ो ॿियो शख़्स आहे जंहिं जनरल ज़िया खां पोइ इस्लाम जो नारो हणी करे ऐं बदमाशी खे आम कयो आहे। माण्हू हिनखे इस्लाम परस्त सम्झनि था ऐं इस्लाम हिकिड़ो अहिड़ो मुहर्रिक आहे माण्हुनि वटि जंहिंजे करे हू मासूम माण्हुनि जा जज़्बात उछाले करे हू पंहिंजा मक़ासिद हासिलु कनि था। इन खां हटी जेकॾहिं ॾिसिजे त सिंध खे अॼु ॾींहं ताईं कंहिं बि इहो फ़ाइदो न ॾिनो आहे, अहिड़ो फ़ाइदो न ॾिनो आहे। असांजा दरिया जी विरासत हुजे, हक़नि जी विरासत हुजे, वसीलनि जी विरासत हुजे, तालीम जो फुक़दान सभ खां वधीक असांजो जेको आहे सिंध में आहे। ऐं जेकॾहिं हे कंहिं बि तरह सां, मां हिकिड़ो नंढिड़ो पैगाम बि ॾियणु चाहींदुमि, जेकॾहिं मुंहिंजी ॻाल्हि कंहिंजे दिलि में अचे त आसिफ़ ज़रदारी ख़ासि तौर ते बिलावल लाइ मां चवंदुमि त हू पंहिंजे किरदार खे ख़राबु न करे। नाज़रीन, अॼु पंहिंजे प्रोग्राम में पाकिस्तान पीपुल्स पार्टी, मुस्लिम लीग नून ऐं MQM विच में थियल मुआहिदे ते पाण सियासी, समाजी, अदीबनि, दानिश्वरनि ऐं क़ौम परस्त धुरियुनि जे अॻुवाणनि सां पाण ॻाल्हि ॿोल कईसूं। क़ौम परस्त धुरियुनि जे अॻुवाणनि जो चवणु आहे त कंहिंखे बि इन में कंहिंखे बि एतमाद में न वरितो वियो आहे, जॾहिं त सूबे जो विरहांगो या ॿिया मामला कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कया वेंदा। सिंध सालनि खां आहे, सदियुनि खां जेको आहे सो क़ाइमु आहे, उनखे को बि लोॾे नथो सघे। जॾहिं त अदीबनि, दानिश्वरनि सां जेका पाण ॻाल्हि ॿोल कईसूं, उन्हनि मां कुझु जेको आहे माण्हुनि जो चवणु हुयो त इंतिज़ामी यूनिट सिर्फ़ु सूबो न आहे, ज़िले जा इंतिज़ामी यूनिट बि थी सघनि था पिया, शहरनि जा जेके इंतिज़ामी यूनिट बि थी सघनि था पिया। पीपुल्स पार्टी पुराणी जमायत आहे, उहा कॾहिं बि न चाहींदी त सिंध जो विरहांगो थिए ऐं सिंध जो आवाम जेको आहे उहो ग़म ऐं गुस्से वारी लहर में आहे। पीपुल्स पार्टीअ खे हिन ते नज़रसानी करणी पवंदी। जॾहिं त सियासी ऐं समाजी अॻुवाणनि सां पाण ॻाल्हि ॿोल कईसूं त उनजो शहरनि सां ॻाल्हि ॿोल कईसूं। उन्हनि जो बि चवणु आहे त मुतहिदा क़ौमी मूवमेंट ऐं पीपुल्स पार्टी विच में जेको थियल मुआहिदो आहे उन में सिंध जी आवाम भोॻे पई। अॼोके हिन प्रोग्राम में पंहिंजे मेज़बान बशीर संजराणी ऐं कैमरामैन अली रज़ा ज़ैदी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।